अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं कराची खां। प्यार जो परिणो पाप बणिजी वियो, पसंदि जी शादी कंदड़ निंगरी तहफ़ुज़ लाइ गॾा प्रेस क्लब पहुची वई। कराची जे सिटी कोर्ट में पसंदि जी शादी कंदड़ निंगरी पंहिंजे मुड़ुस सां गॾु गॾा प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हिन एसएसपी कंप्लेन सेल कराची खे तहफ़ुज़ लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे ऐं खेसि संदसि मुड़ुस ऐं साहुरनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कराची जे इलाइक़े कोरंगी वन कच्ची आबादी चकराकोट जी रहवासी 19 वरनि जी नादिया धी बशीर अहमद पंहिंजे मुड़ुस अतीक रहमान वलद मोहम्मद अनवर सां गॾु सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त संदसि माइट असर सूख वारा माण्हू आहिनि ऐं बाअसर माण्हुनि सां तालुकात रखनि था जेके खेनि कूड़ो इल्ज़ाम कारोकारी हणी क़त्ल कराइण जी कोशिश करे सघनि था। ऐं हिन चयो त उन्हनि कुझनि खे नज़र में रखंदे हिन एसएसपी कंप्लेन सेल कराची खे दरख़्वास्त ॾिनी जंहिं में मौक़ुफ़ अख़्तियार कयो वियो आहे त हिन 6 मई 2026 ते पंहिंजे रज़ाख़ुशी सां शरीयत मोहम्मदी तहत अतीक रहमान सां फ्रीवल शादी कई जंहिं बाद हू पंहिंजे मुड़ुस ऐं साहुरनि सां गॾु ख़ुशि ऐं रहाश पज़ीर आहे। मुतासिर निगरी मूजिब शादी जी ख़बर पवण बाद संदसि माइट बशीर वलद कोड़ल शबीर नवीद नोमान ऐं शामिर वलद कोड़ल लवासी खुर्शीद कॉलोनी नज़दीक कोटरी फाटक कोटरी खेनि मुसलसल हिरासत करण लॻा। हिन इल्ज़ाम हयो त जवाबदार खेनि क़त्ल करण लाइ ॻोल्हे रहिया आहिनि ऐं मुसलसल जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि जंहिं सबबि संदसि ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे। इन दरख़्वास्त में मौक़ुफ़ अख़्तियार कंदे चयो आहे त 23 मार्च ते जवाबदारनि गॾिजी मथनि हमिलो कयो ऐं सख़्तु मारकुट कई। मज़ामत बाद जवाबदार धमकियूं ॾींदे वापसि हलिया विया ऐं चवंदा रहिया त ॿीहर अची खेनि ज़िंदह न छॾींदासीं। मुतासिर निगरी नादिया चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट कराची, होम मिनिस्टर सिंध, होम सेक्रेटरी सिंध, आईजी सिंध, एसएसपी कंप्लेन सेल कराची खां मुतालबो कयो आहे त ॼाणायल जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं खेसि संदसि ऐं साहुरनि खे जान ऐं माल जो तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे छो त खेनि शदीद जानी ख़तरो लाहक आहे। ऐं ॿिए तरफ़ ज़रियनि खां मालूम थियो आहे त प्रेस कॉन्फ्रेंस करण बाद जीअं ई जोड़ो घर पहुतो खेनि मुबीना तौरु खंबियो वियो आहे। जवाबदारनि जे रिश्तेदारनि ख़ुदशो ज़ाहिर कंदे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौरु कार्रवाई करे ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे हिफ़ाज़त बादियाब करायो वञे।